इतने बकरी बीठी हुई खबर ना है के भाई धोती ओ धोती छाए सुबह सुबह साण दूती दूती लगाए रखियो दई इतने बकरी बीठी हुआ काडे वई मुंह बकरी खपाए छड़ी हमरा पैसा दनान वो इंदो हिनर हां बकरी काने मुंह तो इतनी बधी हुई खबर ना है केर छोड़े उन भागो अल्लाह साईं बकरी तो खबर चोरी थी वई छाती चाहिए बकरी चोरी थी वई मां तुझो मुंह भन छड़ींदुस अल्लाह जो कसम सुबह जो जे तू निकतो है घरा बकरी ते बदल हुई मुखे का खबर कोने हाँ तोखे का भी खबर कोने सच सच बुधा बकरी काडे के हाँ खुदा जो कसम मुखे खबर ना है बाकी ऐसा जे मोहल्ले में जुमे जो पुट चोरा पक्का जाओ न चोराई हुंदी हाणे हल वडे रमू वडे था हलूं हाँ सही थी चई थी असांजे महल में वही चोर आहिन हल त हलू था वडे रमू वडे हाँ हल हल वारो कर हल दिबागा घर मां भी कोन था मुड़न वडेरा खबर उनजी घर वारी असां ते अजायब इल्जाम लगाइन हाँ हाँ वडेरा बाबा सही पे चए मां त गोठ में कोन हुस हाँ गोठ में न हुए तो असांजी बकरी कीअं चोरी थी खबर खान जी ॻाल्हियुनि में वज़न आहे वडेरा हाँ कमदार मुखे भी बिल्कुल ईअं ई पियो लगे जुमा हाणे ॻाल्हि ॿुध हिकिड़े ई ॻोठ में था रहो अहिड़े क़िस्म जा कम करी थो ऐं कराई बि थो तोखे शर्म नथी अचे वडेरा तू बि असांखे चोर तो समझी चोरियूं कयो था त चोरी सॾिबो न वडरा मुंहिंजा चोर इहे ई आहिनि मुंहिंजी बकरी इन्हनि वटां मूंखे वठी ॾे सब्र कर खबर खान पंहिंजो पाण ई फ़ैसिलो करे छॾींदे छा सब्र कर वॾेरो मां आहियां या तूं आहीं तो डिसाइड करे छॾियो बस चोर ही आहे मां पुछा का छा कयां पोइ न जुमा छा थो चई बकरी हिननि जी ॾी थो जा न साईं बकरी हुजे हा त असां ॾेई छॾियूं हा हूअं बि असां बकरी चोरी करे छा कंदासीं वडेरा बाबा सच पे चए असां चोर न आहियूं अरे बस कर ॿारनि वांगुरु रोई थो ॾसी कमदार जी भोतार ओ छोकिरे खे त घुरा छोरे कारे खे ख़बर पइजी वेंदी हाणे ई थो वञा भोतार हाणे ई थो वञा वडेरा रमू जेकॾहिं बकरी न मिली त पोइ छा थियो अथई ख़बर खान मुछनि खे वटे रमूअ खे डिॼारी पियो छा चुप करे वे ॾिस वडेरा तोखे कीअं ड्रिजारे मुछुनि खे वट ॾेई हा अड़े हा बस घणो ठाहो को नथी तूं बि ॾिस वॾेरा जेकॾहिं मूंसां इंसाफ़ न थियो त पोइ मां पंहिंजा कपिड़ा फाड़े छॾींदी सही हा फाड़े छॾींदी सही हा हा ओए ख़बर खान रोक 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 पंहिंजी धोतीअ खे चरी थी वई आहे छा फाड़े ओ छॾींदसि धोती कपिड़ा घटि में घटि मुंहिंजो त ख़्यालु कर मूंखे अॼु पंहिंजी बकरी खपे बकरी त मिलंदी न वडेरो वेठो आहे बकरी त मिलंदी न सब्र कर वडेरा छोरे कारे खे वठी आयो आहियां हा सुठो कई तूं हुनखे वठी आए हा छोरा कारा तो कंहिंखे ॾिठो हो वडेरा मैं आप ॾिठ मारी बकरी चोरा पाने डिगा ओए 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 जुमा कारा ॿार खे डिॼारी पियो मुंहिंजे साम्हूं अखियूं हेठि कर पंहिंजूं न वडेरा मां त ॾिसां पियो ॿार थी केॾो कूड़ पियो हणे तो वडेरा केॾो कूड़ पियो हणे ही छोकिरो हा साईं तूं त वॾो गामू सचार जो पुट थी वियो आहीं चुप करे वे हिते चोरी तव्हां ते साबित थी वई आहे ऐं कमदार हिननि खां बकरी वठी ख़बर खाने खे ॾेई छॾ हाज़िर भोतार जेकॾहिं न ॾियनि त पुलिस जे हवाले कंदासीं हिननि खे छोरा चरियो थी वियो वडेरे दाबे में अची बकरीअ जे पासे वेही रहे डिगा बाबा ॾिसी न पियो पुलिस में बदिराइनि पिया पुलिस ॿधी वञे हा त पोइ डिगा बिना डिगा अकुल तो में बि न आयो कमदार हे सभु विया हलिया न हिकिड़ो मिंट हाणे हलिया कम जी ॻाल्हि ॾसी हेॾिया लांती हिनखे खणी वञई खपाए अचीसि ॾिस त घणा पैसा थी करे हा भोतार हाणे थो खपाए चांस